अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक़्तु असां बामण रेंज फॉरेस्ट में बीठा आहियूं ऐं जेको आहे असां सां गॾु हिते बाक़ी जेका फॉरेस्ट ऑफिसरनि सां गॾु जेको जंगलात जो सूबाई सलाहकार आहे मीर बाबल ख़ान भयो, उनजी विज़िट आहे। अचो त उन खां पुछूं सही तव्हांजी विज़िट जेका आहे हिते कहिड़े हवाले सां आहे, उन हवाले सां थोरो नाज़रीन खे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिते मां पोयनि 5-6 महीननि खां चकर हणूं पिया। असां जी कोशिशि आहे त ओवरऑल पूरी सिंध में जेके बि असांजा फॉरेस्ट आहिनि उनखे बहितर कयूं, पर हिते बि असां ईंदा रहंदा आहियूं। मां तक़रीबन महीने में 2 चकर हिते हणंदो आहियां ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त हिते हिनखे असां बहितर कयूं, छो जो हे लाड़काना डिवीज़न जो मतिलबु शिकारपुर कंबर शादात कोट सभिनी जो हिकिड़ो विच आहे। हिते असां नंढो ज़ू बि ठाहियूं था, ठहियलु आहे असांजो, अञा हिनखे थोरो वॾो कंदासीं। ईअं रेस्ट हाउस बि ठाहियो आहे ऐं हे जेको पुराणो असांजो अंग्रेज़ दौर जो आहे हिनखे बि असां ठाहिण जी कोशिशि में। इन लाइ सेक्रेटरी साहबु आहे, असांजे चीफ साहब, ॿी सॼी डिपार्टमेंट जा दोस्त, असां सभु हिते गॾु थिया आहियूं त हिते का प्लैनिंग करे को सुठो मनसूबो हिते ॿियो बि ठाहियूं। अच्छा, चंद मिंट पहिरियां जे बिल्डिंग जो तव्हां इफ़्तिताह कयो त उन बिल्डिंग जा छा मक़ासिद न कहिड़े मक़ासिद त उहे इस्तेमालु थींदी? जीअं हिते असांजा के गेस्ट अचनि था जंहिंखे वाइल्ड लाइफ जो या फॉरेस्ट जो शौक़ु आहे ॾिसण जो, असांजो पुराणो हिकिड़ो सिंधी कल्चर बि आहे। जीअं महिमान नवाज़ी जे हिसाब सां असां चवंदा आहियूं को असांजो सिंध फॉरेस्ट जो को महिमान अचे या वाइल्ड लाइफ जो को अचे त असां उन्हनि खे हिते महिमान नवाज़ी कराए हिते रहाए सघूं, हिते घुमाए सघूं, असां पंहिंजे ॼाण ॾेई सघूं त फॉरेस्ट जी या वाइल्ड लाइफ जी त असांखे कहिड़ा कहिड़ा कम कयूं पिया ऐं कीअं इन शइ खे बहितरी बणाए सघे थी। अच्छा, जेतोणीकि सर तव्हां वाइल्ड लाइफ जो ज़िक्र कयो त हिते जेके जण जीवत आहिनि या जानवर आहिनि, पखी परंदा, उहे नज़र त कोन था अचनि? हे तव्हांजे पोयों बीठा आहिनि, तव्हां ॿोलियूं ॿुधो था माशाल्लाह, ऐं अञा हिनखे वधाईंदासीं। तव्हां थोरो ॾिसो मुंहिंजी कैमरा। सर ॾिसी आया आहियूं 2 जानवर ऐं 3 हेॾऊं बीठा आहिनि। अञा अॻिते वञो तव्हां त गर्मी में अॻिते नथा वञो, अञा पोयों फाड़ा बीठा आहिनि, तक़रीबन 40-50 जानवर आहे। अञा असां हिनखे वधाइण जी कोशिशि में आहियूं त हिनखे असां वधायूं। तव्हां थोरो चङी तरह चकर ॾियो, थोरो ॾींहुं ठरे, हाली तव्हां गर्मी में अधु तां मोटी आहियो, तव्हां पूरो घुमो, बाक़ी पखियुनि जा आवाज़ तव्हां पाण ॿुधो था। अच्छा, ॿियो लीज़ ते सर माना जेका ॿेले खाते जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे मासी में लीज़ ते ॾिनियूं वेंदियूं हुयूं, हींअर छा पॉलिसी आहे? हाणे उहा शइ त ख़तमु थी वई आहे। 2018 में जेको सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर थियो उन खां पोइ अहिड़ी का शइ न आहे। बाक़ी हाणे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते हिकिड़ी शइ हले पई, उहो हुनजो चेयरमैन असांजो CM साहबु आहे, त उन ते ॾिसूं था अॻिते छा थो थिए। ॿेले खाते में जेके कब्ज़ा आहिनि बासरनि जा बि चई सघूं था, पर बासरनि खां